जी मृणाल ॼामशोरो तरफ़ां अॼु ह्यूमन प्रोटैक्शन ऐं ह्यूमन राइट जे सिलसिले में अॼु सेमिनार ॿुधायो आहे जंहिंमें समाज जा मुख़्तलिफ़ सां फ़िक्र रखंदड़ माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई आहे, जंहिंमें शागिर्दाणियूं ऐं उस्ताद टीचर साहबी ऐं मुख़्तलिफ़ समाज सां रिलेटेड माण्हुनि वॾी तादाद में शागिर्दाणियूं मर्द ऐं औरतुनि शिरकत कई आहे। इन्हनि जो इहो ई समाज जे ऐं नौजवाननि जे मथां रोशनी विधी आहे त नौजवान ऐं मुल्क जे लाइ जेको कहिड़े मसइलनि सां बि सघनि था ऐं उन्हनि में कहिड़ा ॾुख दरपेश आहिनि, उन सॼे सिलसिले में अॼु इहे मुख़्तलिफ़ अदब सां रिलेटेड माण्हू पंहिंजा तज़िया ऐं पंहिंजूं सोचूं ऐं जेके ख़्यालात आहिनि उहे वंडी रहिया आहिनि। हिते मुख़्तलिफ़ माण्हू जेके स्कॉलर आहिनि उहे ह्यूमन इंसानी नाते जेके तकलीफ़ूं आहिनि इंसान खे अॻिते वधण तकलीफ़ माशरे में जदीद तौर ऐं सोशल मीडिया ते आहे, पर हिन नौजवान जो किताबनि तां जेको ध्यानु हटंदी आहे उन लाड़ो पैदा करण लाइ हीउ सेमिनार मुनक़द कयो वियो आहे।